मुख्य मारण सां तुंहिंजो काम जो पूरो थिए थो शेरखान त तोखे आउं न रोकींदुसि। हला गोली सीनू मुंहिंजो पुरण करे छॾ। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजा शेरखान त बावल खान जहिड़े चालाक माण्हू खे फासाइण जा गुर सभु जानवर जिन वटि अथई, सभु जानवर जिन वटि। जानू जिन्न पहिरियां बि तो मथां मूं हिकु दफ़ो भरोसो कयो हो, उनजो अंजाम छा थियो? मूं तोसां धोखो कयो हो, पर बावल खान वरी मूंसां धोखो कयो। ऐं हाणे मूंखे कसम आहे पंहिंजे रब जी ज़ात जो, जे तव्हां मुंहिंजे मथां एतबार कयो था त पोइ न जानू न, तो मथां एतबार कर वॾे में वॾी बेवकूफ़ी हूंदी, बेवकूफ़ी। ऐं इहा बेवकूफ़ी घट में घट मां न कंदुसि। शेरखान मां त तुंहिंजे हथनि में आहियां, तूं केॾी महिल मूंखे मारे सघींदो? पोइ मूंखे मारण में एतिरी जल्दबाज़ी छो थो करी शेरखान? जानू जिन्न तोखे जान जी अमान मिली सके थी, पर तोखे हिकु सच ॿुधाइणो पवंदो। मुंहिंजी दुआ जो कातिल केरु आहे? केरु आहे कातिल मुंहिंजी दुआ जो? तुंहिंजा ॿाहिरि अरबेलीअ खे वठी विया, पर पोइ बि तुंहिंजा ॿाहिरि मुंहिंजे सौट खे कोन छॾींदा। रबू जेकॾहिं अञा बि अदा वारनि रुस्तम खे न छॾियो न त तुंहिंजी बंदूक सां अदा मौलाद जे सीने में गोलियूं मां हणींदसि। कंहिंखे बि गोली हणण जी ज़रूरत न आहे अम्मा, रुगो खैरन सां मुंहिंजो बछड़ो मोटी अचे। अॼु असां सदाईं हुननि जे साम्हूं झुकिया आहियूं। हुननि जो शर्त हो त अरबेलीअ सां हुननि जे हवाले कयो, छोरीअ खे बि वठी विया, पर अञा ताईं हुननि रुस्तम खे आज़ाद कोन कयो आहे। पोइ हाणे पक सम्झ त रुस्तम खे हुननि न चाचा न, इहा दुआ ई न घुर त अदा वारनि रुस्तम खे मारियो हूंदो। अलाह कंदो त सुभाणे खैरन सां घर अची वेंदो। अलाह कंदो अम्मा, अलाह कंदो, खैरन सां मुंहिंजे बछड़े खे आज़ाद कंदा। अलाह कंदो रुस्तम ज़िंदा हूंदो ऐं खैरन सां घर मोटी ईंदो। पर चाची मूंखे वलीदात ऐं मौलादात जे वाइदे ऐं ज़बान मथां को बि एतबार न रहियो। त जेतिरा ॾींहं हेतिरो सब्र कयो आहे न, त ॾींहं ॿ बि गुज़री वेंदा। मां हींअर ई अदा मौलादात ॾे वञा थी। हुन पाण चयो हो त अरबेली घर अची वञे त हू रुस्तम खे आज़ाद कंदा। मां हींअर वञी पुछांसि थी त हू कॾहिं रुस्तम खे छॾींदा। हिकु बड़ो लाचार बेवस जानू तुझे हथनि मां भॼी वियो। बुढ़ी मरण घुर्जे पर तोखे बुढ़ी मरण घुर्जे। बावल साईं, जानूअ खे असां कहिड़े वक़्तु बेअत करे सघूं था?
ओतिरो जानू मो न पर शेर खान मो आहे ऐं उन जो सोचो शेर खान जिंदा आहे। छा शेर खान जिंदा है? जी बाबा साईं, जानूअ खे बचाइण वारो शेर खान आहे। चइबो त जानू तव्हां जे बचण जे ख़ौफ़ खां वरी बि वञी मौत जे मुंहं में पियो आहे। बाबा साईं, जानूअ खे अञा तव्हां नाहे सुञातो। पंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ असांजी ज़िंदगी जो सौदो शेर खान सां करे ईंदो। सूबेदार, रुस्तम खे आज़ाद करे छॾियो। असांजो मतिलब पूरो थी चुको आहे। वलीदाद वरी बि सोचे वठो। मूं सोचे छॾियो आहे। हू ॿाहिरि अचण खां पोइ तव्हां लाइ को मसइलो न पैदा करे। हू सहे जी कल आहे। असां जहिड़नि बगेड़नि जो छा बिगाड़ींदो? तव्हां हुनखे अॼु ई आज़ाद करे छॾियो। ठीकु आहे वलीदाद, जीअं तव्हांजी मर्ज़ी। चङो, ख़ुदा हाफ़िज़। मां त मां कुझु चवां जेकॾहिं तोखे बुरो न लॻई त? मासा त तूं बि कमाल थो करी। भला तूं जो ॻाल्हियूं मूंखे बुरियूं छो लॻंदियूं? जेका दिलि में ॻाल्हि अथई चई ॾे। हिन वक़्तु रुस्तम सभिनि जे साम्हूं मरी चुको आहे ऐं रुस्तम जो चाचो ऐं उनजो सोट जेको ज़ोर उन्हनि खे लाहिणो हो लाहे चुका आहिनि। मासा त तूं साफ़ साफ़ ॻाल्हि कर त तूं चवण छा थो चाहीं? जॾहिं त रुस्तम जो केस दाख़िल ई न आहे थियो त पोइ हुनखे ज़िंदा वापसि छो पिया छॾियो? चओ सूबेदार खे त राति असांजे हवाले करे वञे। करियुसि था मिटी मां हवाले। न मासा त न। भले साईं ते कसम खणी चुका हूं। हाणे इहो ज़ुल्म कोन कंदासीं। हा, बाक़ी जेकॾहिं ॿाहिरि निकिरण खां पोइ वरी का मन मस्ती कयईं न त वरी गेले खणी ईंदोमांसि। पोइ तूं भली रुस्तम जी ॻीचीअ मथां काती वहाइजांइ। हुनजा हथ पेर ॿधी तोखे मां ॾींदुसि। मासा तव्हां हिन महिल मुंहिंजो चवण नथा वठो, पर रुस्तम ॿाहिरि अची वरी मसइला पैदा कंदो। मसद जॾहिं बावल खान ऐं शेर खान बि मुंहिंजो कुझु बिगाड़े न सघिया त पोइ रुस्तम में एतिरी थूम किथे आहे? अरबेली, तो जेको मूंखे रुसवा बदनाम ऐं ख़्वार कयो, दिलि त चए थी त कचो खाई वञा। मां छा कयां? मां तोसां मोहबत थो कयां, प्यार थो कयां, एतिरो त इश्क कयां थो जो मां तुंहिंजे इश्क में अंधो थी चुको आहियां। मूंखे तोखां सवा ॿी का शइ नज़र ई कोन थी अचे। हाणे तूं ई ॿुधा त छा मां तोखे मारे सघां थो? वो ख़ौफ़ छो पई करी? अरबेली, जेकॾहिं तूं ई ख़ामोश रही न त मां पाण सां गॾु तोखे बि मारे छॾींदुसि। छा ॻाल्हायां, छा चवां? मूं त ॻाल्हाइण जो सभु वाटूं बंदि करे छॾियूं आहिनि। मूं सभु विसारे छॾियो अरबेली। मूं तुंहिंजी मोहबत में सभु ग़लतियूं दरगुज़र करे छॾियूं। पर हाणे इहो ॿुधाए, तूं हाणे त मूंसां निकाह कंदी? हा, कंदसि निकाह। पर मुंहिंजे अदाई भाॼाई खे तो बख़्श कयो? न, कॾहिं बि न। हुननि खे माफ़ी न और सज़ा मिलंदी। पोइ मूंखे बि मारे छो। आऊं बि लाइक़ कोन आहियां माफ़ी जे। तूं चई त मां हिननि ॿिन्हिनि खे बख़्श कयां, इन्हनि खे माफ़ी ॾियां? हिन बिना त तुंहिंजो दिमाग़ ख़राब कयो आहे। ऐं इन्हनि असांखे सत राज्य में बदनाम कयो आहे। असांखे किथे बि मुंहुं खणी हलण जहिड़ो कोन छॾियो अथऊं। पर ही मुंहिंजा वॾा आहिनि। अहिड़नि वॾनि खां त तूं यतीम चङी आहीं। यतीम। इन
नी तो तुझो दिमाग ख़राब अहिड़ा कोन कई या मोटीअ जे वरी पादर हणंदा अंदर जो तो गुंडरो आहे अलाह भलाई कंदो अलाह बेशक भले कंदो मौला अच्छा ॿिन्ही खे पादरनि खां बचाइजे सभु मोजड़े जा कचाऊं आमीन आमीन करो कुझु कमु थिए बाहर खाने खत्म करने दो आसान ना है शेरखान वो हाथी या हाथी जानू तो मुख्य बिना है सुना तो यो न समझ तो मां अकेलो ऐं भाउल खान सां ठण माण्हू थियो आहे त हू ॾाढो थी वियो पर इहो यादि रख जानू शींहुं हमेशा शिकार लाइ अकेलो निकिरंदो आहे मां भी यही चाहियां तो कि मुझी इज्जत बदनाम थियण खां पहिरीं बहावल खान जो कम तमाम छा सोची जानू कुछ भी न शेरखान कुछ तो थई दिल में समझा तो तुझी दिल मूं तरफ खां अञा बि साफ़ न आहे थी जॾहिं त मूं पंहिंजी दिल मां सभु गैर कढी छॾियासीं तो लाइ जेकॾहिं अञा बि तो पंहिंजी दिल में बुग़्ज़ रखियो त पोइ शेरखान जन दिल में पुछ्तो हुजे त हिकिड़ी गोली हणी छॾी इहा असांखे कीअं ख़बर पवंदी त तुंहिंजी दिल में बुग़्ज़ आहे मुराद जन दिल बेईमान हूंदी आहे त पोइ माण्हू ग़लति क़दम खणी वठंदो आहे शेरखान एॾो पार न आहे जो मूंखे परखे न सघे ऐं वॾी ॻाल्हि त एतिरो मां बेईमान न आहियां शेरखान मुंहिंजी ज़िंदगी बचाई आहे ऐं आऊं शेरखान सां गद्दारी हाणे कॾहिं बि कोन कंदो जानू जिन सां तो वफ़ादारी कई उहे ई तुंहिंजा दुश्मन थींदा ऐं जिन खे तो पंहिंजो दुश्मन सम्झो उहे ई तुंहिंजे कम आहिनि जे अञा बि तो पंहिंजे दिल में बुग़्ज़ रखियो न त पोइ जानू तूं इंसान न हैवान छॾिबे हैवान हाणे मरंदो मरी वेंदुसि पर हिन नूर मिठो कसम आहे त तोसां गद्दारी न कंदी त पोइ जानू बाबा सही सही ॿुधाए त वॾे में बहाउल खान तुंहिंजो दुश्मन छो थियो ॻाल्हि कंदे मूंखे शर्म थो अचे पर हाणे जे पुछी थो मां ॿुधाई थो बार खान जी नज़रूं हाणे मुंहिंजे घरवारी में आहिनि हू मूंखे मारणु चाहे थो ऐं हुन सां शादी करणु थो चाहे हू कॾहिं इहो सोचियो बि कोन्हे त बहाउल खान एॾो कमीणो निकिरंदो उहा असांजे सोच खां वधीक कमीणो आहे जेको पंहिंजे धीउ खे मारे सघे थो उन खां वधीक को ॿियो हूंदो सोटा वलीदाद वारनि जेको तुंहिंजे मथां ज़ुल्म कयो आहे न उनजो हिसाब उन्हनि खां ज़रूर वठंदासीं जेकॾहिं वलीदाद वारा ज़िंदा हुया न सिर्फ़ तुंहिंजे करे सोटा मूं उन्हनि खे इन करे न मारियो त किथे हू तोखे न मारे वञनि पुट असां त तोखे सहाए चुका हुआसीं पर शुक्र थियो जो तूं ज़िंदा वापसि आयो इन खां वधीक पुट असांजे लाइ ॿी कहिड़ी ख़ुशी थींदी पुट असां लाइ इहो ई काफ़ी आहे जो तूं ख़ैर सां मोटी आयो आहीं ॿियो रब साईं खां असांखे छा घुरिजे हाणे हिन दुश्मनीअ खे हमेशह जे लाइ ख़तम करे छॾियो इनखे अॻिते वधाइण में छा मिलंदो सिवाय बर्बादीअ जे इन मां ॿियो कुझु बि हासिल कोन थींदो तव्हां अधा वारनि खे मारे ईंदो त पंहिंजो घर बि बर्बाद थींदो तुंहिंजो घर
तुंहिंजो हाणे को बि घर कोन्हे। पंहिंजो तूं किरदार ॾिसंदीअ न त ॿिन्ही घरनि सां तो पंहिंजो तालुक कटे छॾियो आहे। हाँ रुस्तम, तू सच्चो आहे। मां त उहा अभागण आहियां जंहिं पंहिंजे ई हथनि सां पंहिंजे नसीब ते बदनसीबी जी मोहर हणी छॾी आहे। मुंहिंजे इन घर में हाणे का बि जाइ न आहे, पर जेकॾहिं तूं पंहिंजे पेरनि में मूंखे जाइ ॾींदे न त मां पंहिंजी सॼी ज़िंदगी ख़ुशीअ सां गुज़ारींदसि, पर कॾहिं बि पंहिंजी ज़बान ते शिकायत न आणींदसि। हाणे तो लाइ रुस्तम मरी चुको है, मरी चुको। अम्मा दिल न लाए, रुस्तम पत्थर दिल ना है। तुझी ॾींहनि खां पोइ तुंहिंजी मोहबत समझी वेंदो।